والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحبه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من ذا الذي يشفع عنده إلا بإذنه يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء. وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. صدق الله العظيم. صدق رسول النبी الकरीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, केरु आहे जेको शफ़ाअत कंदो, उहो साहिब अगरि उनजी इज़्न सां, उनजी इजाज़त खां सवाइ केरु पुछंदो ई कोन्हे। इन अल्फाज़नि मुबारकनि जे अंदरि शफ़ाअत जी नफ़ी न आहे। जो केरु ईअं चए बाबा शफ़ाअत हूंदी कोन्हे, पर शफ़ाअत आहे ऐं साबित थी रही आहे त शफ़ाअत थींदी, पर अलाह जे इज़्न सां, अलाह जे मोकल सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए त मूंखे रब करीम इज़्न शफ़ाअत अता फरमायो। अॻिते आयत मुबारक सूरत निसा में ईंदी, जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए त वलो अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊक, जेके पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़्यादती कनि, यानी गुनाह कनि, नाफ़रमानियूं कनि, जाऊक तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि, पोइ उते अची रब खां माफ़ी घुरनि ऐं तूं उन्हनि जी सिफ़ारिश फरमाई त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जी गुनाहनि खे बख़्श फरमाईंदो। इन आयत मुबारक मां त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश हिन दुनिया में साबित आहे त हिन जहान जे अंदरि पंहिंजी गुनहगार उम्मत जी शफ़ाअत फरमाए रहियो आहे, सिफ़ारिश करे रहियो आहे ऐं उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़ारिश जी बरकत सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनजी उम्मत खे माफ़ी अता फरमाए रहियो आहे। त आख़िरत में बि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश सां, शफ़ाअत सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकु ॿिनि खे न बल्कि लखनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बख़्शिश फरमाईंदो ऐं उन्हनि खे जन्नत अता फरमाईंदो। इन खां अलावा शाफ़े ॿिया बि खोड़ हूंदा क़यामत जे ॾींहुं। क़ुरान पाक बि शफ़ाअत कंदो, काबतुल्लाह शरीफ़ बि शफ़ाअत कंदो, काबे जे अंदरि जेको पथर हजर असवद लॻल आहे इहो बि शफ़ाअत कंदो, जंहिंजे लाइ अलाह जी महबूब पाण फरमाए। ऐं इहो बि मां अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त मासूम बचड़ा जेके सुग़ुर सनी जे आलम में हिन जहान मां वञनि था, उहे बि पंहिंजे मुसलमान पंहिंजे पीउ माउ जी शफ़ाअत कंदा ख़ुदा जी बारगाह। बाक़ी रहियो मसइलो त शफ़ाअत जो जेको इनकार करे थो, इहो हुनजो पंहिंजो मसइलो आहे, ॿियो कोई दीनी इस्लामी मसइलो न आहे। छो जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी हदीस आहे, पाण फत शफ़ाअत ई हक़ुन, फरमाए त शफ़ाअत जेका सो हक़ु आहे, मुंहिंजी शफ़ाअत जेका सो हक़ु आहे, हिन में को शक ई कोन्हे। पर जेको शफ़ाअत जे अहल हूंदो उनजी शफ़ाअत, जेको शफ़ाअत जे लाइक़ु हूंदो। अरे तूं त सुञा हबीब, पोइ तुंहिंजी शफ़ाअत जे हक़दार केरु थो थी सघे, केरु लाइक़ु आहे? पाण फर्त जेको मुंहिंजी शफ़ाअत जे मथां ईमान आणे थो, उहो शफ़ाअत जो हक़दार थींदो। फ़ैसिलो अलाह जी महबूब पाण फरमाए छॾियो, यानी जंहिंजो मुंहिंजी शफ़ाअत जे मथां ईमान आहे, इहो अहल आहे ऐं उनजी क़यामत जे ॾियारे शफ़ाअत थींदी। पर जंहिंजो मुंहिंजी शफ़ाअत जे मथां ईमान ई कोन्हे को, उहो शफ़ाअत जे अहल आहे। त अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फ़ैसिलो फरमाए छॾियो जो की असां अहल आहियूं, जो असां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत में उमेदवार आहियूं। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत में उमेद रखणु हर उम्मती जे मथां वाजिबु आहे। अलाह पंहिंजी रहमत सां बख़्शिश फरमाए बग़ैर वसीले जे, बिला वास्ते जे अलाह ख़ुदा क़ादिर क़दीर, बल्कि अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि वसीलो बणायो अथई पंहिंजी गुनहगार बंदनि जे वास्ते। उहो रब करीम घणनि खे त वरी पंहिंजे महबूब जी दुआ सां, उनजी सिफ़ारिश सां बख़्शिश फरमाई। अॻिते इरशाद फरमाई त यअलमु मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, उहो अॻियूं बि ॼाणे थो, पोयूं बि ॼाणे, अॻियूं बि ॼाणे थो। ख़ुदा ताला जी तौहीद आहे, ख़ुदा जे अॻियां पुठियां त कुझु आहे ई कोन, अॻु पुठि मख़लूक जॾहिं हूंदो, पर इहा मुराद त मख़लूक जो जेको अॻियां अमल आहिनि, मख़लूक जे अॻियनि अमलनि खे बि ॼाणे थो, पोयनि अमलनि खे बि ॼाणे थो, ख़ुदा जे लाइ न आहे।
पर ही लफ़्ज़ जेके आहिनि यअलम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, या अल्लाह ताला जी तौहीद बि आहे, अल्लाह ताला जो शान बि आहे, पर इहो नाते मुस्तफ़ा बि आहे। यअलम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, यानी ॼाणे थो जेको उनजे अॻियां आहे ऐं ॼाणे थो जेको उनजे पुठियां आहे। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त में मिलाई आहे। तुंहिंजो मथां शफ़ाअत जो लफ़्ज़ अचे थो पियो, शफ़ाअत जो ज़िक्र अचे थो पियो। जेको शाफ़ियो थींदो न त उनखे इल्म जो हुजणु ज़रूरी आहे। जे इल्मु न हूंदो त कीअं शफ़ाअत कंदो? तंहिं करे तफ़सीर रूहुल बयान वारे लिखियो आहे त यअलम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, या नाते मुस्तफ़ा आहे। जो जेके इल्म ई न हूंदो त कीअं शफ़ाअत कंदो? ख़बर न पए त जो कहिड़ो ॾोह आहे, हे कहिड़े जुर्म जे अंदरि ख़ुदा ताला जे वटि गिरफ़्तार थी पहुतो आहे। यानी इल्म जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॿिए नंबर में त इहे डॉक्टर हमेशह इलाजु उनजो कंदो आहे जंहिंजी बीमारी खे ॼाणे। तबीब हमेशह इलाजु उनजो कंदो जीअं बीमारी खे सम्झे, पर बीमारी इलाज जे क़ाबिल हूंदी त उनजो इलाजु कंदो, जे क़ाबिल न हूंदी त उनजो इलाजु कंदो ई न। त अलाह जो महबूब बि शफ़ाअत फरमाईंदो, जेको शफ़ाअत जे क़ाबिल हूंदो त शफ़ाअत कंदो, पर जे क़ाबिल ई न आहे त उनजी शफ़ाअत कीअं कंदो? त इन जे लाइ इल्म जो हुजणु ज़रूरी आहे। ॼाण हुनखे हूंदी त तॾहिं उहो सिफ़ारिश कंदो। तंहिं करे हज़रत अल्लामा मोहम्मद इस्माइल हक़ी रहमतुल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इनखे नाते मुस्तफ़ा लिखियो आहे। यअलम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, ख़ुदा ताला जो शान बि आहे ऐं नाते मुस्तफ़ा बि आहे। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ, न हासिलु करे थो का शइ हुनजे इल्म खां मगर उहो जो आहे बिमा शाअ। यानी अलाह जे इल्म मां केरु हिसो नथो वठी सघे, कंहिंखे ताक़त ई न आहे। पर अलाह ताला जो इल्मु ॿिए खे मिली सघे थो या उनजी वज़ाहत पर इल्ला बिमा शाअ, पर अलाह जेकॾहिं घुरे त पंहिंजी अता सां जेकॾहिं रबे करीम पाण उनखे अता फ़रमाए त अलाह जे मथां कान्हे। पर अलाह खां केरु इल्मु खसे नथो सघे, हुन मां वठी नथो सघे। असांखे बि अलाह ॾिनो आहे, रब जा ख़ज़ाना अलाह असांखे अता फ़रमाया। रुॻो पढ़ण सां न, पढ़ण खां अॻु में अलाह ताला हर इंसान जे अंदरि बुरे ऐं भलाईअ जी, शर ऐं ख़ैर जी, नफ़े नुक़सान जो जेको इल्मु रखियो आहे त अलाह जी देन आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी इहा वह बि इनायत आहे जो बग़ैर कसब जे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इंसान खे, पर जानवरनि खे बि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अता फरमायो, फ़क़ीर खे बि अता फरमायो। त उहो कीअं था पंहिंजी जान बचाइनि, कीअं था आसाइश हासिलु कनि, कीअं नुक़सान खां बचण जी कोशिशि था कनि। जिन खे रुॻो पखी जे तरफ़ ॾे थो, भितर जो इशारो कंदे त होॾां बि छो थो वञे, यानी उनखे एतिरो शूर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अता फरमायो आहे। यानी अलाह ताला हिन में नफ़ी नथो फरमाए त अलाह ताला जो इल्मु कंहिं वटि कोन्हे को, अलाह जो इल्मु अलाह ताईं आहे, अलाह जी ज़ाते बाबरकात ताईं आहे, ईअं न आहे। पर इल्ला बिमा शाअ चई ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जंहिंखे अलाह घुरे त उनखे इल्मु अता फरमाए। ऐं अॻिते इंशा अलाह ताला जो ज़िक्र ईंदो जंहिंमें अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजी वज़ाहत फरमाई आहे त जेकॾहिं उमूम जे अंदरि अलाह जी एॾी अता आहे, एॾी अता गहराई आहे। जेको इंसान जे दिमाग़ जे अंदरि इल्मु अलाह ताला जी ज़ाते बाबरकात रखियो आहे न, हिन में केॾी गहराई आहे, वॾी गहराई। तुंहिंजे दिमाग़ में जेको रखियलु आहे उहो मूंखे ख़बर न आहे, जेको मुंहिंजे दिमाग़ में रखियलु आहे तोखे ख़बर न आहे। इहा एॾी अलाह ताला जी वज़ियत थियल आहे। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी इनायत सां, पंहिंजी महिरबानी सां अता फरमाए थो। जॾहिं उमूम जे अंदरि, उमूम मां मुराद छा, मुस्लमान ऐं काफ़िर जे अंदरि, अकुल रुॻो इंसान वटि थोरी आहे, काफ़िर वटि बि आहे, गैर मुस्लिम वटि बि आहे। जॾहिं उमूम जे अंदरि अलाह जी एॾी अता आहे, पर जिन खे अलाह ताला ख़ासि पंहिंजो बणाए थो पियो त उनजे मथां ख़ुदा जी कहिड़ी महिरबानी। अलाह जो महबूब मदीने वारो साईं ख़ासि त न आहे, अक़सल ख़ासि आहे, ख़ासि सम्झो बि ख़ासि आहे। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान त अञा आला जो आला, ख़ुदा ताला उनखे वॾी वसअतूं अता फरमायूं आहे। फरमाए त वसीअ कुर्सी समावाति वल अर्द, हुनजी जेका कुर्सी आहे न, ज़मीन ऐं आसमान खां वॾी आहे मुंहिंजी कुर्सी। वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा, ऐं न थकाइनि था हिफ़ाज़त करण हिन ॿिन्ही जो। हुमा जो ज़मीन आसमान जे तरफ़ जे आहे। इन ज़मीन आसमान खे अलाह ताला पंहिंजी हिफ़ाज़त में रखियो वेठो आहे। हिफ़ाज़त करण में अलाह ताला थकिजी नथो सघे। इंसानु थकिजी पवंदो आहे, 8 कलाक ड्यूटी कंदो आहे, बस चौकीदार आहे, तोखे हिन शइ जी हिफ़ाज़त करणी आहे। 8 कलाकनि खां पोइ हुनजी ड्यूटी मालिक मटाईंदो त हमेशह हिफ़ाज़त न करे सघंदो। इहो शान अलाह जी ज़ाती बाबरकात जो आहे। हाणे कुर्सी मां मुराद किन वरितो आहे त अलाह जो अर्श आहे,
तख़्त आहे अलाह जो, पर ज़मीन आसमान खां खुशहाल, यानी 14 तबक़, 7 ज़मीनूं 7 आसमाननि खां बि अलाह जी कुर्सी वॾी आहे। ऐं इन में मुख़्तलिफ़ उलमा इकराम जो क़ौल मुबारक त इहा कुर्सी अलाह पंहिंजे लाइ रखी आहे या ॿिए जे लाइ रखी आहे। छो जो वेहणु जेको आहे ऐं बीहणु इहो हिकिड़ो फ़ेल आहे, ऐं अलाह जी ज़ाते बाबरकात बीहण खां वेहण खां पाक आहे। इहो तशख़ुस जेको आहे मख़लूक जो आहे, या हिकिड़ो माण्हू बीठो आहे बीही ऐं वेही रहियो त छा चवंदासीं बसि थकिजी पियो तॾहिं वेठो आहे। अलाह थकिजण खां बि पाक आहे, वला या ऊद हो, ख़ुदा ताला थकिजे बि नथो, त पोइ कुर्सी रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इन मां उलमा इकराम जो क़ौल मुबारक आहे त इहा कुर्सी अलाह ताला पंहिंजे मिठड़े मुहम्मद जे करीम ते रखी आहे, ऐं क़यामत जे ॾिहाड़े अलाह ताला पंहिंजे महबूब खे इन जे मथां फ़ाइज़ फरमाए करे ऐं पंहिंजे महबूब जी तारीफ़ पाण कंदो। रब जी मर्ज़ी आहे, यानी हिकिड़ो इशारो आहे वहू अल अलीयुल अज़ीम, ऐं उहो बुलंद ऐं वॾो आहे। अलाह जो शान उहो बुलंद बि आहे, वॾो बि आहे, ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हिफ़ाज़त करण जे अंदरि थकिजंदो न आहे। हिन हिफ़ाज़त जे अंदरि असां बि अलाह जी हिफ़ाज़त में आहियूं। जेकॾहिं ख़ुदा जी हिफ़ाज़त खां माण्हू हिकिड़ो सेकंड हिकिड़ो मिंट जेकॾहिं अलाह जी हिफ़ाज़त खां ॿाहिरि थी वञे त केरु हिफ़ाज़त करे? अलाह ताला जी ज़ाती बाबरकात एॾी ख़ुदा हिफ़ाज़त फरमाए थो पियो, हुनखे वक़्त ते खाराए वक़्त ते पीआरे, उहो सुम्हे थो, ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात जी हिफ़ाज़त बि सघे थो। ख़ुदा ताला काइनात खे महफ़ूज़ फरमाइण वारो आहे, तंहिं करे माण्हू बि हमेशह अलाह ताला जी हिफ़ाज़त में रहे, हमेशह रब खां उन जी हिफ़ाज़त जो तलबगार रहे। त मुंहिंजा मौला तुंहिंजी पनाह घुरिजे ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त घुरिजे, त इन में अलाह ताला जी वेझराई नसीब थिए थी। हीअ तौहीद वारी आयत मुबारक आहे, जंहिंजो नालो आयतुल कुर्सी, वॾियूं जूं बरकतूं आहिनि, ख़ासि करे ख़ुसूसन फ़र्ज़ नमाज़ खां पढ़ण जो इहो हुकुम आहे। ऐं नबी करीम सलात जी ज़ाते बाबरकात फरमायो, जेको फ़र्ज़ नमाज़ खां पोइ हिनखे पढ़े थो पियो, उनजे लाइ अलाह ताला जन्नत खे नाज़िब फरमाए छॾींदो आहे। यानी अलाह जूं वॾियूं महिरबानियूं करम नवाज़ियूं आहिनि, जो अहिड़ा एज़ाज़ अहिड़ियूं दौलतूं असांखे नसीब फरमाए ऐं पंहिंजी रहमत जो हक़दार असांखे फरमाई, असांखे पंहिंजो क़ुर्ब नसीब फरमाई। अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।